देख महोत्सव सुरमुनि नागा देख महोत्सव सुरमुनि चले भवन वर्णत निज भागा चले भवन वर्णत निज भागा यह रहस्य कहूँ नहीं जाना यह रहस्य नहीं जाना दिन मान चले करत गुणगाना दिन मान चले करत गुणगाना देख महोत्सव सुरमुनि नागा चले भवन वर्णत निज भागा चले भवन वर्णत निज भागा बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत एक दफ़ो वरी गॾु थिया आहियूं हिन रामचरित मानस जे सत्संग में। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। कल रामनवमी थी, राम जो जन्म भी थियो, जंहिंजो अयोध्या वासियुनि ॾाढो उत्सव मनायो। इहो कल ॿुधोसीं। 195 नंबर दोहे खां अॻिते अचे थो कि मास दिवस कर दिवस भा मरम न जाने कोई रथ समेत रवि था केऊ निसा कवन विधि हुई। 1 महीने ताईं सूर्य बीह रहियो, मतलब पूरो महीनो निकिरी वियो। माण्हुनि खे लॻो ॼण 1 ॾींहुं ई थियो आहे। अञा एॾी ख़ुशी हुई सभिनीनि खे। ख़ुशीअ में समय जल्दी बीतजंदो आहे, या ख़बर आहे पाण खे त जॾहिं भगवान जो अवतार थियो त 1 महीने ताईं ख़ुशी हुई
हिकु महीनो हिकु ॾींहं जे बराबरि थी वियो। इहो वर्णन थो करे तुलसीदास। यह रहस्य काहू नहीं जाना, दिन मन चले करत गुन गाना। कंहिंखे ख़बर ई कान पई कि समय कीअं बीतजियो। उन्हनि खे ईअं पियो लॻे हिकिड़ो ॾींहुं ई रुगो थियो आहे, हिकु महीनो न। देख महोत्सव सुर मुनि नागा, चले भवन बरनत निज भागा। देवताऊं, सुर, नाग, ऋषि मुनि ये सभु अयोध्या में पहुची विया हुआ। उहे बि महीनो खन रहिया ऐं पोइ पंहिंजे पंहिंजे घर हलिया विया। पर पंहिंजे घर वेंदे वेंदे बि पंहिंजी भाग जी साराह करंदा विया। अहिड़ियूं घणियूं ईंदियूं आहिनि जीवन में कॾहिं कॾहिं, कंहिंखे घटि कंहिंखे वधीक, कि माण्हूअ खे महसूस थिए कि मुंहिंजा भाग ॾाढा सुठा आहिनि। उहो बि सत्संग मां जेॾी महिल वञे, कथा ॿुधी करे वञे ऐं कॾहिं भाव अचे कि असां भागनि वारा आहियूं, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं नथी थिए कंहिंखे इहा अनुभूति त उहो प्रयास करे कि छा में बाक़ी भाग सम्झंदा आहियूं, छा में भाग जी साराह कंदा आहियूं, कहिड़ी ॻाल्हि थियण ते सोचींदा आहियूं कि मुंहिंजा भाग सुठा आहिनि। हिकु ई ॻाल्हि आहे भाग सुठा थियण जी, कि भॻवान जा गुण, भॻवान जूं लीलाऊं ॿुधण जो अवसर मिलियो निष्पक्षता सां, निस्वार्थ थी करे। इहा ई बसि हिकु सुठी ॻाल्हि आहे भाग जी साराहना करण जी। त सभिनीनि पंहिंजे पंहिंजे भाग जी साराहना कई ऐं पंहिंजे पंहिंजे घर विया ऋषि मुनि देवताऊं। भगवान शिव पार्वतीअ खे कथा ॿुधाईंदे हाणे चएसि थो, औरऊं एक कहूं निज चोरी, सुन गिरिजा अति दृढ़ मती तोरी। चएसि थो पार्वती हिकु ॻाल्हि मां तोखे ॿुधाइण थो चाहियां, मां तोखे उहा ॻाल्हि ॿुधाई कोन हुई, तोखां लिकाए करे मां बि उते वियो हुअसि अयोध्या में। राम जन्म जो उत्सव जॾहिं हले पियो त पार्वती वाइड़ी थी वई, तव्हां विया हुआ ऐं मूंखे जानकारी कान्हे। चएसि तो तॾहिं त चवें तो चोरी, तोखां लिकी करे मां वियो हुउमि। इन जो कारण इहो हो कि तूं स्त्री स्वभाव जी आहीं ऐं प्रश्न करी हा कि ही भगवान कीअं तो थी सघे, ही नंढड़ो ॿार कोई भगवान तो थी सघे। वरी मां तोखे समझाए हा कि भगवान आ, त तूं वरी पोल खोले छॾी हा, तूं वरी चई हा कि पोइ त भगवान आ, त हलो उत्सव मनायूं, ख़ुशियूं मनायूं। जबकि राम जो जेको रूप आ, राम जो इहो अवतार आ, इहो गुप्त रूप आ। गुप्त रूप अवतरे हूं, प्रगट भये हूं। भगवान राम विशेषता नथो ॾेखारण चाहे, छो त रावण खे मारणो आहे, त विशेषता न। भगवान शिव भी पार्वतीअ खे ॿुधायो कि मां ऐं मूंसां गॾु काक भुसुंडी गॾु हो। काक भुसुंडी संग हम दो, मनुज रूप जाने नहीं को। असां ॿिन्हिनि मनुष्य जो रूप धारण कयोसीं। कारण इहो ई कि अगर भगवान शिव पंहिंजे असली रूप में वञे हा दर्शन करण, त सभु समझी वञनि हा कि दशरथ जे घर कोई ब्रह्म भगवान आयो आ। त इहो ॿुधाइणो न हो, त भगवान शिव रूप धारण कयो मनुष्य जो, हिकिड़े ज्योतिषीअ जो, ऐं काक भुसुंडी थी वियो उन जो चेलो। ये ॿई आया अयोध्या में। अयोध्या में अनेक माण्हू अचनि पिया वाधायूं ॾियण। जनता प्रजा सभिनीनि खे अधिकार हो, अहिड़ी व्यवस्था हुई कि आम माण्हू भी वाधायूं ॾियण अची सघे पियो, ॿार
खे ॾिसण अची सघे पियो। ऐं दशरथ यथा योग्य सभिनि जो सम्मान पियो करे, कंहिंखे दान पियो ॾे, कंहिंखे मिठाई पियो ॾे, कंहिंखे कुझु पियो ॾे, उन्हनि जे हुन अनुसार। त हे ॿई बाणे हलिया, भगवान शिव ऐं काक भुसुंडी। भगवान शिव काक भुसुंडीअ खे चयो, हिन धरतीअ जा माण्हू जेसिताईं उन्हनि खे थोरो लोभ न ॾे, थोरो चमत्कार न ॾेखार, तेसिताईं आदर कोन ॾींदा अथई। त हिननि खे थोरो चवणो पवंदो कि असां विशेष आहियूं, त तूं मुंहिंजो चेलो थी वञ ऐं माण्हुनि खे हटाईंदो हल मुंहिंजे अॻियां खां, ऐं इहो चवंदो हल कि हटो हटो 1001 श्री श्री महान शंकर दत्त जोशी अची रहिया आहिनि। पोइ माण्हू पुछई केरु आहे इहो भाई शंकर दत्त जोशी? पोइ चइजांसि ज्योतिषी आहे ॾाढो वॾो, सभु ॿुधाईंदो आहे, माण्हू आदर ॾींदा। असांखे राम जो दर्शन करणो आहे, ओसि ताईं वठी हलंदे पाण ई इहे माण्हू ईअं ई हिननि कयो। नगरवासी उनखे दशरथ ताईं वठी विया, भगवान शिव खे। ऐं भगवान शिव चए थो बालक खे दर्शन करायो त मां तव्हांखे भविष्य ॿुधाए सघां थो ॿार जो। कौशल्या खणी आई आहे ॿार खे, भगवान शिव दर्शन कयो, ॾाढो प्रसन्न थियो। राम बाल रूप सोई रामू, बाल रूप भगवान जो शिव खे प्यारो आहे। भगवान शिव कृष्ण खे बि ॾिसण वियो हो, जॾहिं हुनजो जनम थियो, राम खे बि ॾिसण आयो। पोइ पुछन्स था भाई कुझु भविष्य ॿुधाए, त शिव ॿुधाई 2-3 ॻाल्हियूं, ही ॾाढो नालो कंदो ऐं माता पिता जो नालो रोशन कंदो। राम उतां इशारो कयईंसि, सॼी कहाणी न ॿुधाइजां, बसि तुंहिंजो कमु थी वई, वञ। भगवान शिव बि हथ जोड़े करे हली आयो। परमानंद प्रेम सुख फूले, बीथी फिरहे मगन मन भूले, यह शुभ चरित जान पै सोई, कृपा राम के जा पर होई। भगवान शिव चए थो इहा मुंहिंजी जेका गोपनीय कथा आहे, इहा बि हर कंहिंखे ख़बर कान्हे। जंहिंजे मथां भगवान जी कृपा थी सघे थी, उहो ई इहो चरित्र ॼाणे सघे थो मुंहिंजो, कि असां बि गलियुनि गलियुनि में घुमूं पिया अयोध्या जी। बीठई फिरही मगन मन भूले, असां मगन थी करे गलियुनि में अयोध्या जी, छो त उते भगवान प्रगट थियो आहे। पोइ तेही अवसर जो जेही विधि आवा, दीन भूप जो जेही मन भावा। राजा दशरथ खे जेको समझ में अचे पियो, दान पुण्य करे पियो। गज रथ तुरग हेम गो हीरा, दीने निरप नाना विद चीरा। इहा बि हर कंहिं में हुजे आदत ॾियण जी। ख़ुशी थींदी आहे त माण्हू दान पुण्य कंदो ई आहे। छठी थींदी आहे या शादी थींदी आहे त मिटनि माइटनि खे ॾींदो आहे न, उहो लाग उहो ॾींदो आहे। इन जो कारण इहो ई आहे कि ख़ुशीअ में माण्हू ख़ुशी विरहाइण चाहींदो आहे, कि मां त ख़ुशि थी वियमि, मुंहिंजे घर में नुंहुं आई या मुंहिंजे घर में पुटु पोटो आयो, पर तव्हां मुंहिंजी ख़ुशीअ में शामिल थिया आहियो, त मां बि तव्हांखे ख़ुशी ॾियणु चाहियां थो। पोइ धन जे रूप में या उनखे घुराए करे जेका व्यवस्था कबी आहे रहण जी, उन रूप में, या कंहिं गिफ्ट ॾेई करे उन रूप में, या प्यार ॾेई आदर ॾेई उनखे शामिल करण में उत्सव में, इनखे चइबो आहे ख़ुशी विरहाइण। हाणे माण्हूअ खां ख़ुशी विरहाइण जो उद्देश्य विसरी वियो आहे ऐं केवल फॉर्मेलिटियूं वञी रहियूं आहिनि, कि शादी आहे घर में, कंहिंखे कंहिंखे चवणो आहे, कंहिंखे न चवणो आहे, ऐं किथां ईंदा उन्हनि जी व्यवस्था सिधो हुते करायो, जेका अथनि होटल वोटल, उतां ई रही उतां ई सभु अटेंड करे हली वञनि।
त माण्हू इहो ध्यानु नथो ॾे कि असां कंहिंखे पंहिंजी ख़ुशीअ में शामिल कयूं था त सचे में उहो ख़ुशि थी करे वञे थो या दुखी थी करे थो वञे। अॼुकल्ह त इहो बि थी वियो आहे, माण्हू सोचे थो शादी हिकु ई दफ़ो थींदी आहे, हिकु दफ़ो अचनि रुगो, ॿिए दफ़े हिननि खे घुराईंदो बि केरु, हिकु दफ़ो रुगो थी त वञनि हितां, पोइ पुछंदसि बि कोन सुख सां पहुता या न, कोन पुछंदसि। ऐं भली उनखे केॾी परेशानी थिए, दिक़त थिए, उनखे उन सां मतिलब ई न। हा, जेसि ताईं हू आयो न आहे तेसि ताईं उनखे चवंदो महिमान खे कि अचिणो अथव साईं, कुझु बि थी पए अचिणो पवंदव, टिकेट असां था मोकिलियूं, एॾो प्यार सां तव्हांजी हर व्यवस्था कंदासीं, तव्हां पीअंदा हुजो त उहा बि व्यवस्था कंदासीं, पहिरीं इहो सभु। पोइ जॾहिं महिमान ईंदो आहे त हा अची वञ हाणे वञ, लॻो घुम फिर, पोइ थोरी निहारींदा आहिनि, पोइ गुम। हिते राजा दशरथ सभिनीनि खे प्रसन्नता विरहाए पियो थो, बांटे पियो थो। गज रथ तुरग हेम गोहीरा, दीने निरप नाना विद चीरा, वस्त्र भी, ये सब राजा ॾेई करे सभिनि खे संतुष्ट पियो थो करे। ऐं सभई जेके ख़ुशीअ में शामिल थियनि पिया था ऐं उन्हनि खे कुझु मिले पियो थो, उहे सभु आशीर्वाद पिया था ॾियनि चइनिनि ॿारनि खे। मन संतोषे सबनी के, जहाँ तहाँ दे आशीष, सकल तनय चिर जीवहूँ, तुलसीदास के ईस, तुलसीदास के ईस। कछुक दिवस बीते अहीं भांति, जात न जानिय दिन और राति। राम राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। नामकरण कर अवसर जाने, भूप बोल पठै मुनि ज्ञानी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। तुलसीदास लिखे थो, ईअं समय थोरो बीतजो, कुझु ॾींहं बीतिया, 11 ॾींहं जनम खां पोइ 11 ॾींहं खनि बीतजा। ईअं बीतजा जो ख़बर ई न पई पए कॾहिं ॾींहुं थी वियो कॾहिं राति थी वई, जात न जानीअ दिन और राति। पोइ राजा वशिष्ठ मुनीअ खे घुरायो कि ॿारनि जो नालो रखो, हाणे नामकरण कर अवसर जानी, भूप बोल पठय मुनि ज्ञानी। कर पूजा भूपति अस भाषा, धरिय नाम जो मुनि गुण राखा। राजा वशिष्ठ मुनीअ जा चरण पकड़े प्रणाम करे आदर ॾेई करे चएसि थो, साईं ॿारनि जा नाला रखो जेके तव्हांखे सम्झ में अचनि। ऋषि वशिष्ठ चए थो, मां ॿारनि जा नाला सोचे छॾिया आहिनि। इनके नाम अनेक अनूपा, मैं नृप कहब स्वमति अनुरूपा। इन्हनि जी छठीअ अनुसार, नक्षत्र अनुसार मां ऐं गुणनि जे अनुसार हिननि जा नाला रखां थो। पहिरें बालक जो नालो वशिष्ठ मुनि रखे थो, जो आनंद सिंधु सुख राशि,
सीकर त्रैलोक सुपासी। जो सुख धाम राम असनामा, अखिल लोकदायक विश्रामा। पहिरियों जेको कौशल्या जो पुटु आहे वॾे मां वॾो, इहो सभिनीनि खे आनंद ॾियण वारो थींदो, सुख जी राशि थींदो। जो आनंद सिंधु सुख राशि, सीकर तैं त्रैलोक सुपासी। जंहिंजे हिकिड़े कण सां टई लोक सुखी थींदा आहिनि, उन सुख ॾियण वारे जो नालो मां रखां थो राम। सो सुख धाम राम असनामा, अखिल लोकदायक विश्रामा। सॼे लोकनि खे विश्राम ॾींदो हिन जो नालो। पाण त ॾींदो ई, दुख दूर कंदो, पर ही विश्राम ॾींदो हिन जो नालो ई। त हिन जो नालो मां राम तो रखां। ॿियो ॿार कैकईअ जो पुटु, विश्व भरन पोषण कर जोई, ताकर नाम भरत सोई। ॿिए जो नालो मां भरत तो रखां। ये सॼे विश्व जो पालन कंदो, भरण पोषण कंदो। प्रजा पालन में उनजो सुठो हूंदो कंट्रोल। टे ॿार जो नालो, जाके सिमरन ते रिपू नासा, नाम शत्रुघ्न वेद प्रकाशा। जंहिंजो सिमरण करण सां दुश्मन नाश थी वेंदो, अहिड़े ॿार जो नालो मां शत्रुघ्न तो रखां, शत्रुनि खे नाश करण वारो। हाणे चौथो नालो अचे थो, लक्ष्मण धाम राम प्रिय, सकल जगत आधार। गुरु वशिष्ठ तेहि राखा, लक्ष्मण नाम उदार, लक्ष्मण नाम उदार। जेको शुभ लक्षणनि जो धाम आहे, लक्षण धाम, ऐं जेको हिन राम जो प्यारो थींदो, राम प्रिय। सगल जगत आधार, शेषनाग हिन जगत जो आधार आहे। अहिड़ो बालक आहे, इन जो नालो मां लक्ष्मण तो रखां। धरे नाम गुरु हृदय विचारी, वेद तत्व निरप तव सुतचारी। सभिनि जा नाला रखिया विया, वाधायूं ॾिनियूं वयूं, ऐं ॿारनि जो नामकरण थी वियो। पोइ गुरु चए थो तव्हांजा ॿार वेदनि जे समान अथव, ॼण 4 वेद हुजनि। वेदनि जो तत्व जेको आहे हिननि चइनिनि ॿारनि में आहे। मुनि धन जन सर बस शिव प्राणा। ही तव्हांजा ॿार ऋषिनि मुनिनि जो धन आहिनि, धन संपत्ति। जीअं लोभी माण्हूअ जे लाइ पैसो ई संपत्ति हूंदी आहे, उन लाइ धन सां उहो चिपकी करे रहंदो आहे लोभी माण्हू, उन लाइ धन सभु कुझु आहे। तीअं ऋषिनि मुनिनि संतनि जे लाइ राम जी कथा, राम जा भावर, ये सभु धन आहिनि, हू छॾण न चाहींदा आहिनि। विश्वामित्र जे लाइ त आयो बि आहे कि विश्वामित्र जेको निर्लोभी निर्मोही हो, उनजो बि राम में ईअं अटैचमेंट हो, राम लक्ष्मण में, जीअं लोभीअ जो पैसे में हूंदो आहे। त ऋषिनि मुनिनि जो त हे धन आहे। प्रभु श्री राम मैंने पूछा फूलों से कि देखा है कहीं भगवान साहसी। फूलों ने कहा कलियों की कसम, नहीं नहीं नहीं। मैंने पूछा फूलों से कि देखा है कहीं मेरे राम साहसी। फूलों ने कहा कलियों की कसम, नहीं नहीं नहीं।
सवेरे का उजाला भी प्रभु से, रात का अंधेरा प्रभु से, सवेरे का उजाला है प्रभु से। चांद में शीतलता उसी की, सूरज में तेजपन उसी से। मैंने पूछा सूर्य से कि देखा है कहीं मेरे राम साहसी, राम सूर्य ने कहा किरणों की कसम, नहीं नहीं नहीं। मैंने पूछा फूलों से, उसी का हर शय में नाम है उसी का, में रूप है उसी का, हर शय में नाम है उसी का। जो भी उसकी शरण में आए हर जन्म से मुक्त हो जाए। मैंने पूछा भक्तों से कि देखा है कहीं मेरे राम साहसी, भक्तों ने कहा भक्ति की कसम, नहीं नहीं नहीं। मैंने पूछा फूलों से कि देखा है कहीं मेरे राम साहसी, फूलों ने कहा कलियों की कसम, नहीं नहीं नहीं। मैंने पूछा फूलों से, ऋषि जो धन राम। हाणे बाल लीलाऊं अचनि थियूं, ॿारनि जूं थोड़ा थोड़ा वॾा पिया थियनि। ॿार ही ते निज हित पत जानी, लक्ष्मण राम चरण रतमानी। स्वाभाविक ईअं थियण लॻो, राम कौशल्या सां गॾु सुम्हंदो हो, भरत कैकईअ सां ऐं लक्ष्मण शत्रुघ्न सुमित्रा सां। पर सुमित्रा नोट कयो कि ही ॿई भॼी था वञनि ॿई ॿार, ऐं पहिरीं त टई ॿार राम सां वेहण लॻा, पोइ धीरे धीरे लक्ष्मण राम सां, शत्रुघ्न भरत सां। इहे नंढड़ा नंढड़ा ॿार गुॾा, नंढे हूंदे खां ई लक्ष्मण राम सां ई वेही रहे, उन सां ई खेॾे, केॾांहुं बि विहारियो वञे उनखे उहो होॾां हली वञे, ऐं शत्रुघ्न भरत सां ई चुकियो वेठो हुजे। ॿार ही ते निज हित जानी, लक्ष्मण राम चरत, लक्ष्मण राम चरण रति मानी, भरत शत्रुघ्न दोनों भाई, प्रभु सेवक जस प्रीति बढ़ाई। ऐं उनजी आज्ञा में रहण लगा नंढा भावर शत्रुघ्न ऐं लक्ष्मण, हुननि वॾनि जी आज्ञा में। पोइ ॿ जोड़ियूं ठही वयूं, श्याम गौर सुंदर दो जोड़ी, भरत शत्रुघ्न जी जोड़ी, श्याम ऐं गौर माना सांवरो ऐं सुहिणो, लक्ष्मण ऐं राम जी भी जोड़ी थियण लगी। निरखई छबी जन नीत्र न तोड़ी, माताऊं जेके आहिनि उन्हनि जी नज़र लाहींदियूं हुयूं। तिनक हिकिड़ी परंपरा आहे, तिनको टोड़े करे नज़र लाहिबी हुई गांवनि में।
नंढे ॿार खे कंहिंजी नज़र अगरि अचे त उहा हिन कख में घास जे टुकड़े में अचे ऐं उनखे टोड़ींदा हुआ, हुन ॿार खे नज़र न लॻे। अनेक तरीक़ा थींदा आहिनि नज़र खां बचाइण जा ॿार खे। चार्यो शील रूप गुण धामा तदपि अधिक सुख सागर रामा। चारई ॿार ॾाढा सुंदर, शीलवान, रूपवान। ॾिसो नंढनि ॿारनि में बि शील, गुण, रूप नज़र ईंदो अथव। के बचपन खां ई खरपट हूंदा आहिनि ऐं के बचपन खां ई शांत स्वाभाविक हूंदा आहिनि। त हिननि चइनिनि ॿारनि में गुण, शील, रूप त हो, पर तॾहिं बि राम वधीक सुख सागर हो। तदपि अधिक सुख सागर रामा। माताऊं उन्हनि खे प्यार सां खणंदियूं हुयूं, राम खे वधीक प्यार कंदियूं हुयूं। कॾहिं गोद में खणी, कॾहिं झूले में लिटाए करे, कॾहिं अलॻि अलॻि ॿारनि जा नाला बिगाड़े करे कोन खणबा आहिनि नाला। कुछ जो कुछ, कोई चए गोलू, नालो कुछ ॿियो हुजे त गोलू या मोलू या स्वीटू, पतो पवंदो आहे हिननि जा नाला कुछ ॿिया हुआ, प्यार सां हिननि जा नाला इहे थी विया। त हीअ बि कौशल्या राम खे कॾहिं गोलू, कॾहिं स्वीटू, कॾहिं कुछ चवंदी हुअसि। कबहूं उछंग कबहूं बर पलना, मात दुलारे कहे प्रिय ललना। व्यापक ब्रह्म निरंजन, निर्गुण विगत विनोद। सो अज प्रेम भगत बस, कौशल्या के गोद, कौशल्या के गोद। तुलसीदास लिखे थो कि जेको ब्रह्म सर्वव्यापक आ, निरंजन आ, माया खां रहित परमात्मा आहे, जेको विनोद रहित आ, विगत विनोद माना हसी मजाक ऐं खेल कूद इन्हनि खां परे आ, जेको उहो अॼु कौशल्या जे गोद में खेॾे पियो थो। छाजे करे? प्रेम जे वश। सो अज प्रेम भगती बस, कौशल्या के गोद। उन जो राम जो शरीर जो रूप जो वर्णन अचे थो कि उन जो शरीर कहिड़ो आहे, नील कमल वांगुर गंभीर, कामदेव जे समान शोभा। चरण कमल जा जेके नख आहिनि उहे ॼण मणी हुजनि। ऐं पेर में रेखाऊं जेके हुयूं, पेर में भी रेखाऊं थींदियूं आहिनि, त उन पेर में भी वज्र ध्वजा इन्हनि जा चिन्ह मौजूद। उनके पेर में नुपुर माना छेर पाती वई राम के। उहा जेॾी महिल छेर जो आवाज़ थींदो हो त आम माण्हूअ खे त सुठो लॻंदो ई हो। जेके त्यागी वैरागी ऋषि मुनि आहिनि, जेके ऋषि मुनि चिड़ंदा आहिनि आम माण्हुनि खां, उन्हनि जो भी मन मोहिजी वेंदो हो। ऋषि मुनि जेके आहिनि संत महात्माऊं, उन्हनि खे पसंदि वैसे न हूंदो अथव तव्हांजा शादी, तव्हांजा नचण कुॾण या तव्हांजा व्यवहारिक, तव्हांजो धंधो कहिड़ो आहे, उनखे ऋषि संत खे मतिलब ई न हूंदो आहे। पर राम जे पेर जी छेर जो आवाज़ उन्हनि खे वणे पियो, मधुर पियो लॻे। कट किंकनी उदर त्रिय रेख कुलिस ध्वज अंकुश सोहे नुपुर धुन सुन मुनि मन मोहे। कट किंकनी उदर त्रय रेखा नाभि गंभीर जान जेहि देखा। भगवान शिव जे, भगवान राम जे कमर में हुआ पाती वन करघनी थींदी आहे ऐं नाभि उनजी गंभीर ऐं ॿिया भी आभूषण भगवान शिव, भगवान राम खे पातल। हृदय ते हीअं हरी नख अति शोभा रूरी। ॿारनि खे
हू पाइबो आहे न ॾंद। हा, त राम खे शींहं जो नाखून पातो हुअनि नज़र खां बचाइण जे लाइ, ऐं ॿार खे डपु न लॻे। पाण सूअर जो उहे पाईंदा आहियूं हाणे, हा उहो नकली थी वियो, हूअं असली हूंदो हो। त राम खे उहो हीअं हर नख अति शोभा रूरी, उहो बि हुअसि। उर मनी हार पदक की शोभा, विप्र चरण देखत मन लोभा। उन नंढड़े ॿार जे छातीअ ते बि विप्र चरण, कंहिंजे ब्राह्मण जे पेर जो चरण हो, त इहो हो भृगु ऋषिअ जो लत। जॾहिं भृगु ऋषिअ परीक्षा वरिती हुई ब्रह्मा विष्णु महेश जी, त पहिरीं ब्रह्मा ॾे वियो, न प्रणाम कयईं न राम सत कयईं, बसि ईअं ई वेही रहियो। ईअं ई मूर्ख में समझदार में कहिड़ो फ़र्क़ु आहे? छा समझदारी किथां दुकान तां मिलंदी आहे छा? विवेक कि किथे कीअं ॻाल्हाइणो आहे, बसि एतिरो ई त फ़र्क़ु आहे सम्झ ऐं मूर्ख में। कोई माण्हू ईअं ई हलियो वञे कंहिं वटि, न ॻाल्हाए न ॿोलाए वेही वञी रहे, त मूर्ख। इन जे बजाए माण्हू वञी करे अगरि संत आहे त पेरे पए, संत न आहे कोई वॾो आहे त बि पेरे पए, बराबरीअ जो आहे त उनखे चए राम राम हरिओम कुझु, ऐं मां हितां लंघां पियो त सोचो तव्हां सां मिलंदो वञा। हाणे त इहो बि ज़मानो कान्हे, सोचो छा जो टाइम ई कोन्हे कंहिंखे, न हुनखे टाइम आहे तुंहिंजे लाइ। पर भई मां हिन कम सां आयो आहियां, इहो थींदो आहे सम्झ। बाक़ी हू त अञा बि पाया वेंदा आहिनि कुझु माण्हू फालतू, ॿिए जो टाइम वेस्ट करण वारा, ऐं वञी वेही रहंदा आहिनि। असां वटि बि जीअं ईंदा आहिनि कॾहिं, त पहिरीं त सोचणो पवंदो आहे ही आहे केरु, यादि बि त अचे। ऐं उहो ईअं ॻाल्हाईंदो आहे ॼण असां रोटी मोकिलाई हुजे हुनजी, सालनि खां ॼण जान पहचान हुजे। पोइ ॾाढा दफ़ा त पतो ई कोन पवंदो आहे, छो त वेही वेही करे ॻाल्हियूं ॿोलियूं करे चङो साईं मां हलां थो ईअं चई हली बि वेंदो आहे, ख़बर ई कोन पई हो केरु इहो। भृगु ऋषि परीक्षा जे लाइ ब्रह्मा वटि वियो, न राम सत कयईं न कुझु, बसि वेही रहियो। त ब्रह्मा खे गुस्सो लॻो कि हल तव्हां पागल। उतां भृगु ऋषि हलियो शिव ॾे वियो, शिव सां वरी गॾु वेही रहियो, त शिव बि त्रिशूल खणी पुठियां पइजी वियसि। उहो ई भृगु ऋषि विष्णु भॻवान ॾे वियो ऐं जोर सां वञी छातीअ ते लत हयईंसि। तॾहिं बि भॻवान विष्णु नाराज़ कोन थियो, बल्कि चयईंसि मूंखां का ग़लती थी हूंदी तॾहिं तव्हां मूंखे इहा सजा ॾिनव। तव्हां ब्राह्मण आहियो, तव्हांखे लॻो त कोन पेर में। तॾहिं भृगु ऋषि अची करे चयो हो कि सभिनि खां श्रेष्ठ विष्णु आहे। पोइ उन विष्णु भॻवान खे छातीअ ते उहो पेर जो निशान लॻी वियो। राम भॻवान जॾहिं नंढड़ो हो त उन छातीअ ते पेर जो निशान नज़र ईंदो हो। उहो तुलसीदास लिखे थो, विप्र चरण देखत मन लोभा। उहो बि वणंदो हो, उहो बि सुठो लॻंदो हो, इहो निशान कि इन जे हुन जो निशान आहे इहो सहनशीलता जो। कंठ शंख जे समान, ॾाढ़ी ॾाढी सुंदर, मुख ॾाढो सुंदर। थोड़ा वॾा थिया हुआ, ॿ ॾंद आया हुआ इन्हनि ॿारनि खे, 2 ॾंद मथे 2 ॾंद हेठि। दुई दुई दसन अधर और नारे, नासा तिलक को बरने पारे। नक ऐं तिलक जेॾी महिल ॾींदा हुआ ॿारनि खे त इन जी शोभा केरु थो वर्णन करे सघे। तुलसीदास थो चए जंहिं ॾिठो हूंदो उहो ई वर्णन करे सघे थो। हाणे केरु ॾिसंदो, किथां ॾिसंदो? त या त कंहिं सपने में ॾिठो हुजे कॾहिं भॻवान खे, त उहो ई वर्णन करे सघे थो। बाक़ी तुलसीदास चए थो मां लिखां त पियो थो,
तव्हां केतिरो केच करे सघो था, केतिरो हृदय में आणे सघो था, उहो तव्हांखे ख़बर। सुंदर कन आहिनि उन्हनि जा, सुंदर गिल आहिनि, ऐं उन्हनि जो ॻाल्हाइण जेको आहे अति प्रिय मधुर तोतरे बाला तोतरे बोला। उनजी ॿोली बि 6 महीने जा समझो थी विया। चिकन कच कुंचित, गिल जेके आहिनि से सॉफ्ट, ऐं वार जेके आहिनि से घुंघरालू गभू वारे। माना गर्भ मां ॿार खे वार हूंदा आहिनि न, उनखे गभू वारे वार चयो वियो आहे। जेके मुनण खां पहिरीं जा वार उहे हिननि जे ॿारनि खे वार हुआ, राम खे ख़ासि कर। पोइ माता कौशल्या उन्हनि वारनि खे चोटी ठाहींदी हुई वारनि जी। पोइ पीत झगोलिया झबेलो चइबो आहे न, झबलो जेको लूज़ हूंदो आहे ॿारनि खे पाइबो आहे, उहो पीत झगोलिया तन पहराई, जान पान बिचरन मोहे भाई। उहो पीले रंग जो माता कौशल्या राम खे पातो, ऐं उहे बांबड़ा पाए करे जेॾी महिल हलंदो हो राम, त भॼन बि आहे सूरदास जो शायदि, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, रूप सकै नहीं कह श्रुति शेषा, सो जाने हूं सपने हूं जहीं देखा। कहीं अगर सपने में कॾहिं दर्शन कयो हुजे भगवान जो त उहो ई समझी सघे थो, कॾहिं अगर कंहिं प्यार कयो हुजे भगवान सां त उहो समझी सघे थो। त एॾी सुंदर बाल लीला उहे कनि पिया। सुख संदोह मोह पर ज्ञान गिरा गोतीत, दंपति परम प्रेम बस कर शिशु चरित पुनीत, कर शिशु चरित पुनीत। ए विधि राम जगत पित माता, कौशलपुर वासिन सुखदाता, राम सिया राम। जिन रघुनाथ चरण रति मानी, तिनकी यह गति प्रगट भवानी, राम सिया राम। राम सिया राम जय जय राम। तुलसीदास लिखे थो कि वो भगवान पंहिंजे माता पिता खे ऐं सॼे अवधपुर वासियुनि खे सुख ॾेई रहियो आहे। सॼी अयोध्या वासियुनि जे नर नारियुनि खे ईअं पियो ख़ुशी थिए ॼण उन्हनि जे घर में कोई ॿार आयो हुजे, सॼे नगर खे सुख। ॾाढी सुठी ॻाल्हि लिखे थो तुलसीदास कि चाहे हिन युग में बि हींअर बि जंहिंजो बि राम सां प्रेम आहे न, उनखे बि उहो ई सुख मिलंदो भगवान जो इहो बाल चरित्र ॿुधी करे, जहिड़ो सुख अयोध्या वासियुनि खे मिलियो। जिन रघुनाथ चरण रति मानी, तिनकी यह गति प्रगट भवानी। कल युग में भी अगर कोई भगवान सां प्रेम कंदो ऐं उन जूं बाल लीलाऊं बाल चरित्र ॿुधंदो त उहो ई सुख मिलंदो जेको अयोध्या वासियुनि खे पियो मिले। त इन लाइ ज़रूरी आहे असां उन राम जे उन लीला खे महसूस कयूं। ॾिसण जी न, ॿुधण जो ई विषय आहे। असां ॿुधी ॿुधी करे हृदय में उहो महसूस कयूं कि भगवान राम ऐं उन जा भावर नंढा नंढा ॿार कीअं लीला कंदा हूंदा, सात्विक सुख ॾींदा हूंदा, जिन जो दर्शन करण सां उद्धार थी वञे। अहिड़ा 4 ॿार
ऐं उन्हनि जो मुखिया राम, इहे आनंद ॾियण वारा आहिनि। तुलसीदास चए थो, रघुपति विमुख जतन कर कोरी, कवन सकै भव बंधन छोरी। कि भगवान राम खां विमुख थी करे कॾहिं बि कोई भव सागर पार करे ई न सघंदो। जेको भगवान राम खां विमुख थी वञे ऐं ॿिया अनेक उपाय करे, जप करे, तप करे, कुछ भी करे, वो मुक्त कोन थी सघंदो। जीव चराचर बस के राखे, छो त जीव चराचर माया जे वस में आ। माया असां अखियुनि सां ॾिसी करे बि दिमाग़ चवंदो आहे कि हीअ शइ माया आहे, ही भ्रम आहे, पर तब मन कोन मञींदो आहे न। का शइ ॾिसी करे अनुभव करे बि ख़बर आहे हीअ शइ माया आहे, पर माया एॾो प्रबल प्रभाव रखंदी आहे कि असांखे मुंझाए छॾींदी आहे। उहा माया भगवान राम जी दासी आहे। तो तुलसीदास चए थो, अगर तव्हां राम खां विमुख थी वेंदा ऐं चवंदा मां ॿिए साधन करे वठंदसि, मां योग कंदसि, मां ज्ञान हासिल कंदसि, मां सेवा कंदसि, मां दान पुण्य कंदसि, त माया उते बि कोन छॾींदई। दान पुण्य सेवा ऐं ॿियनि कमनि में माया अची वेंदई ऐं हिन संसार सागर में उलझाए छॾींदई, हिन भव कूप में फासाए छॾींदई। छो त माया वॾी प्रबल आहे। अगर उन खां बचणो अथई माया खां, त राम जी शरण में अच। जीव चराचर बस के राखे, सो माया प्रभु सो भय बाखे। उहा माया भगवान जे केवल भ्रकुटीअ जे इशारे सां ई कम कंदी आहे। केवल भगवान इशारो करे माया उहो कम कंदी आहे। भ्रकुटी बिलास नचावे ताही, अस प्रभु छाड़ भजिए कहो काही। अहिड़े परमात्मा खे छॾे करे ॿियो कंहिंजो भजन कयूं। तुलसीदास चए थो, मन वचन कर्म सां चतुराई छॾे करे भगवान जो भजन कर। मन क्रम बचन छाड़ चतुराई, भजत कृपा करी हई रघुराई। इहो चतुराई छा आहे? स्वार्थ, लोभ, अहंकार, मोह, एतिरो त ठीकु आहे, पर इहे हूंदे वरी ॿाहिरां वरी इन जो विपरीत ॾेखारण पाण खे, इन खे चइबो आहे चतुराईअ सां भजन करणु, छल कपट सां भगवान जो भजन करणु। ॾाढियूं त भजन ॻाईंदियूं आहिनि डायरी खणी, पोइ रुअंदियूं आहिनि, ॻोढ़ा वही ईंदा अथनि, त उन सां साफ़ पतो पवंदो आहे ही कपट सां पियूं ॻाइनि, छल चतुराई रखी करे। तुलसीदास चए थो, छल, स्वार्थ, चतुराई, कपट इहो छॾे करे शुद्ध मन सां भगवान जो भजन कर, तुंहिंजो उद्धार थी वेंदई। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। हिकु भजन चई करे कर राम भजन हर वक्त वक्त, कर राम भजन हर वक्त। कर राम भजन हर वक्त वक्त, कर राम भजन हर वक्त। छो वक्त विञाई माया में, छो वक्त विञाई माया में, रुग प्यार थई हिन काया में। अची वेहु गुरन जी, अची वेहु गुरन जी छाया में, हीअ देह मिली थई मस्त मस्त। कर राम भजन हर वक्त वक्त, कर राम, कर राम भजन हर वक्त वक्त, कर राम भजन हर वक्त।
मालिक सां तू छो नथो जोड़ी माया पुठियां जे सच जी वठंदे राह राह त तुंहिंजी जग में थींदी वाह वाह दुनिया जी छॾ तूं चाह चाह ठही पवंदई तुंहिंजो वक्त वक्त कर राम भजन हर वक्त वक्त कर राम भजन हर वक्त वक्त कर राम भजन हर वक्त। मानुष देही हीअ मिलणी नाहे किस्मत पंहिंजी वठ तूं ठाहे मानुष देही हीअ मिलणी नाहे किस्मत पंहिंजी वठ तूं ठाहे तोखे संत चवन था बार बार न त रुअणो पवंदई बार बार तू रहंदे ॾिहाड़ा चार चार कल जुग जो समो तई सख्त सख्त कर राम भजन हर वक्त वक्त बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।